जी बिल्कुल इन वक्त असीं मीरपुर माथेलो जे भिटाई चौक ते मौजूद आहियूं। मुझे बैकग्राउंड में तव्हांखे मीरपुर माथेलो जी पुलिस मोबाइल नज़र ईंदी हूंदी। अवांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर माथेलो थाने ते शहीद नसरुल्ला गडानी जे साथियुनि ऐं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमायतनि जे अॻवाननि ऐं कारकुननि मथां केस दाख़िल थिया हुआ। उन दाख़िल केस ऐं ॿिनि क़ौम परस्त कारकुननि जे गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ अॼु मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि तोड़े क़ौम परस्त जमायतनि तरफ़ां एहतजाज जो सॾु ॾिनो वियो हो। पुरअमन एहतजाज जो सॾु ॾिनो वियो हो। उहो पुरअमन एहतजाज रोकण लाइ घोटकी पुलिस तरफ़ां भिटाई चौक खे जेको आहे उहो पुलिस जी वॾी नफ़री हिते पहुचाई वई आहे। 3 पुलिस मोबाइलूं मीरपुर माथेलो भिटाई चौक जे टिनिनि तरफ़नि ते जेके 3 मुख़्तलिफ़ रूट आहिनि जितां एहतजाज कंदड़ कारकुन अची सघनि था, हुते पुलिस मोबाइलूं बीहारियूं वयूं आहिनि। 3 तरफ़नि खां पुलिस तरफ़ां पुलिस मोबाइल बीहारे जेके रस्ता आहिनि उहे सील कया विया आहिनि। पुरअमन एहतजाज कंदड़ माण्हुनि जे लाइ भिटाई चौक मीरपुर माथेलो नोगो एरिया बणाए छॾियो आहे। मीरपुर माथेलो पुलिस सिर्फ़ु इन एहतजाज खां ढिनल घोटकी पुलिस तरफ़ां ही क़दम खयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त घोटकी पुलिस मीरपुर माथेलो थाणे ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 2 केस दाख़िल कया हुआ। एक FIR जंहिंमें दहशतगर्दी जा कलम पिणु शामिल कया विया हुआ। तमामु घणी सख़्त FIR शामिल कई वई हुई। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क़ाबिल भयो जेको हिते मीरपुर माथेलो थाणे जो SHO आहे, उन पंहिंजे रूह खे राहत ॾियण जे लाइ, छो त मीरपुर माथेलो जा जेके सियासी समाजी ऐं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमायतनि जा नौजवान आहिनि, उहे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जे क़त्ल खां पोइ सरापा एहतजाज हुआ। उन्हनि जो मुतालबो हो त शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जा जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करायो वञे। अहिड़ो आवाज़ दॿाइण जे लाइ घोटकी पुलिस तरफ़ां जेको आहे उहो मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया पिया वञनि। हिकु FIR जंहिंमें दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया हुआ, 788 जी FIR दाख़िल कई वई। उनमें 20 जेके आहिनि उहे सुञातल ऐं 100 खां मथे अणसुञातल माण्हुनि मथां FIR दाख़िल थी हुई। उन खां पोइ मीरपुर माथेलो जा नौजवाननि तरफ़ां हार न मञी वई ऐं मीरपुर माथेलो थाणे ते पुरअमन एहतजाज कयो वियो हो। उन पुरअमन एहतजाज खां पोइ मीरपुर माथेलो पुलिस तरफ़ां हिकिड़ी ॿी FIR जंहिंमें 26 शहीद नसरुल्ला गडानी जा साथी ऐं 100 खां मथे जेके ॿिया अणसुञातल माण्हू आहिनि उन्हनि जे मथां FIR कई वई, जंहिंमें इहो ॼाणायो वियो हो त हुननि तरफ़ां मीरपुर माथेलो थाणे ते हमिलो कयो वियो आहे। जेके उते शहीद नसरुल्ला गडानी जा साथी गिरफ़्तार थियल हुआ, जंहिंमें जुनेद जलबाणी, निसार बोज़दार हुआ, उन्हनि खे छॾाइण जे लाइ मीरपुर माथेलो थाणे ते हमिलो कयो वियो हो। मीरपुर माथेलो थाणे ते मौजूद पुलिस सां मुक़ाबिलो थियो। अहिड़े क़िस्म जी कूड़ी FIR दाख़िल कई वई। उन्हनि ॿिन्हिनि FIRनि जे ख़िलाफ़ अॼु मीरपुर माथेलो में पुरअमन एहतजाज रखियल हो, पर घोटकी पुलिस तरफ़ां हिन पुरअमन एहतजाज खे रोकण लाइ हिते वॾी पुलिस जी नफ़री जेकी आहे उहा मौजूदु आहे। हू चाहिनि था त घोटकी पुलिस जे ख़िलाफ़ केर बि पुरअमन एहतजाज रिकॉर्ड न कराए। मां तव्हांखे ॿुधायां त मीरपुर माथेलो थाणे ते जेके दहशतगर्दी जी FIR दाख़िल कई वई हुई, उन में नौजवाननि जे मथां इंतिहाई सख़्त कलम इस्तेमालु कया विया हुआ। उन में एतिरे ताईं पुलिस तरफ़ां उहो कूड़ FIR में ॼाणायो वियो हो त नौजवाननि तरफ़ां हुननि जे मथां फायरिंग कई वई, हुननि जे मथां हमिलो कयो वियो, हुननि खे क़त्ल करण जे इरादे सां फायरिंग कई वई, जॾहिं त ग्राउंड ते अहिड़ी का बि शइ मौजूदु न हुई। मीरपुर माथेलो पुलिस जे ख़िलाफ़ जेके एहतजाज थिया आहिनि उहे इंतिहाई पुरअमन रहिया आहिनि, पर मीरपुर माथेलो ऐं घोटकी पुलिस हिन एहतजाजनि खे रोकण जे लाइ हर हरबो इस्तेमालु करे रही आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त मीरपुर माथेलो में एहतजाज जे लाइ जेके कारकुन आहिनि उन्हनि खे रोकण जे लाइ मीरपुर माथेलो पुलिस जी वॾी नफ़री हिते मौजूदु आहे।